ओम शांति। अॼु जे मिले तारीख़ आहे 5/2/2026। अॼु मिठा मिठा ॿार दर्ज वंदा मिठे मिठे ॿार बाबा आहिनि तव्हांखे रावण सां लिबरेट करे सदगति ॾियणु नरकवासियुनि खे स्वर्गवासी ठाहिणा आहिनि बाबा। प्रश्न बाबू तव्हां भारतवासी ॿारनि खे कहिड़ी स्मृति दिलाईंदा आहिनि? त हे भारतवासी ॿार तव्हां स्वर्गवासी हुयो। स्मृति दिलाईंदा आहिनि कि हे भारतवासी ॿार तव्हां स्वर्गवासी हुयो। अॼु खां 5000 वर्ष पहिरियों भारत स्वर्ग हुयो। हीरे सोने जा महल हुयासीं। तव्हां सॼे विश्व जा मालिक हुयो। धरती आसमान सभु तव्हांजा हुया। भारत शिव बाबा जी स्थापना कयल हुओ। शिवालय हुयो, उते पवित्रता हुई। हाणे पोइ अहिड़ो भारत ठाहिण वारो गीता नए खे राह ॾेखारियो प्रभु। मिठे मिठे रूहानी ॿार अर्थात आत्मा हे गीत ॿुधियो। कंहिं चयो? आत्मा चई रूहानी बाप खे। तव्हां रूहानी बाप खे रूहानी ॿारनि चयो कि हे बाबा। उन्हनि खे ईश्वर बि चइबो आहे, पिता बि चइबो आहे। कहिड़ो पिता आहे? परम पिता। छो जो बाप ॿ आहिनि न, हिकु लौकिक ॿियो पारलौकिक। लौकिक बाप जे ॿार पारलौकिक बाप खे पुकारंदा आहिनि हे बाबा। अच्छा, बाबा जो नाम छा आहे? शिव। उहो त निराकार पूजबो आहे न, उनखे चइबो आहे सुप्रीम फादर। लौकिक बाप खे सुप्रीम न चईंदासीं। उच्च सभी आत्माउनि जो बाप हिकु ई आहे। सभी जीव आत्मायूं उन बाप खे यादि कनि। सभी जीव आत्मायूं हुन बाप खे यादि कनि। आत्मायूं इहो भुलिजी वियूं आहिनि कि असांजो बाप केरु आहे। पुकारंदा आहिनि ओ गॉड फादर। असां नैनहीन खे नैन ॾियो। असां पंहिंजे बाप खे पहचानियो। भक्ति मार्ग जी ठोकरनि सां छुड़ायो। शक्ति जे लाइ टियों नेत्र ॾियण जे लाइ। बाप सां मिलण लाइ पुकारंदा आहिनि। श्री बाबा ही कल्प भारत में अची करे भारत खे स्वर्ग ठाहींदा। हाणे कलयुग आहे। कलयुग खां पोइ सत्युग अचिणो आहे। ये पुरुषोत्तम संगम युग आहे। बेहद से बाप अची करे जो पतित भ्रष्टाचारी ठही आहिनि उन्हनि खे पुरुषोत्तम ठाहींदा आहिनि। ये लक्ष्मी नारायण पुरुषोत्तम भारत में हुया न। लक्ष्मी नारायण जी डिनाइस्टी जो राज्य हुयो। अॼु खां 5000 वर्ष पहिरियों सत्युग में भी लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। ये ॿारनि खे स्मृति दिलाईंदा आहिनि। तव्हां भारतवासी अॼु खां 5000 वर्ष पहिरियों स्वर्गवासी हुयो। हाणे त नरकवासी आहियो। अॼु खां 5000 वर्ष पहिरियों भारत हेवन हुयो। भारत जी ॾाढी महिमा हुई। हीरे सोने जा महल हुया। हाणे त कुझु बि न आहिनि। उन समय ॿियो कोई धर्म ई न हुयो। सिर्फ़ु सूर्यवंशी ई हुया न। चंद्रवंशी पुठियां ईंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हां सूर्यवंशी डिनाइस्टी जा हुयो। हाणे ताईं न लक्ष्मी नारायण जे मंदिर ठाहींदा रहंदा आहिनि। परंतु लक्ष्मी नारायण जो राज्य कॾहिं हुयो, कीअं पायो, ये कंहिंखे पतो न आहे। पूजा कंदा आहिनि, ॼाणंदा न आहिनि। त ब्लाइंड फेथ थी वियो न। शिव जी लक्ष्मी नारायण जी पूजा कंदा आहिनि। बायोग्राफी खे बि न ॼाणंदा आहिनि। हाणे भारतवासी ख़ुदि चईंदा आहिनि असां पतित आहियूं। असां पतितनि खे पावन ठाहिण वारो बाबा अचो। अची करे असांखे दुखनि सां छुड़ाए रावण राज्य सां लिबरेट करो। बाप ई अची करे सभिनि खे लिबरेट कंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि सत्युग में बराबरि हिकु राज्य हुयो। बापू जी बि चईंदा हुया कि असांखे वरी खां राम राज्य खपे। ग्रस्त धर्म जो पतित थी वियो आहे सो पावन खपे।
असां स्वर्गवासी ठहिणु चाहींदा आहियूं, असां नरकवासी हाणे नरकवासियुनि जो छा हाल आहे ॾिसो था न, हिनखे चइबो आहे हेल डेवल वर्ल्ड। भारत यही भारत डीटी वर्ल्ड हो। बाक़ी सम्झाईंदा आहिनि तव्हां 84 जन्म वरिता न कि 84 लख। बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हां असुर शांतिधाम जे रहण वारा आहियो, हिते तव्हां पाठ वॼाइण आया आहियो, 84 जन्मनि जो पाठ वॼायो। पुनर्जन्म त ज़रूरु वठिणो पए न, पुनर्जन्म 84 हूंदा आहिनि। हाणे बेहद जो बाबा आहिनि, तव्हां ॿारनि खे बेहद जो वरसो ॾियो। बाप तव्हां ॿारनि सां ई ॻाल्हाईंदा आहिनि। ॿियो सत्संगनि में मनुष्यनि खे भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। अॼुकल्ह भारत जॾहिं स्वर्ग हुयो त हिकु बि पतित न हुयो। हिन समय हिकु बि पावन न आहे। सत्युग में हिकु बि पतित न, हिकु बि हाणे पावन न आहे। ये परे दुनिया आहे। गीता में श्री कृष्ण भॻवान वाचा लिखियो आहे, उन्हनि त गीता ॿुधाई न आहे। इहे माण्हू पंहिंजे धर्म शास्त्र खे न ॼाणंदा आहिनि, पंहिंजे धर्म खे भुलिजी विया आहिनि। हिंदू कोई धर्म न आहे। धर्म मुख्य 4 हूंदा आहिनि। पहिरियों आदि सनातन देवी देवता धर्म, सूर्यवंशी चंद्रवंशी, ॿिन्हिनि खे मिलाए करे देवी देवता धर्म डीटीज़म आहे। हुते दुख जो नाम निशान न हूंदो आहे। 21 जन्म तव्हां सुखधाम में हुयो, पोइ रावण राज्य भक्ति मार्ग शुरू थियो। भक्ति मार्ग आहे ही हेठि उतरण जो मार्ग। भक्ति आ रात, ज्ञान आ ॾींहुं। हाणे घोर अंधियारी रात आहे। शिव जयंती ऐं शिवरात्रि ॿई अक्षर ईंदा आहिनि। शिव बाबा कॾहिं ईंदा आहिनि? जॾहिं रात्रि थींदी आहे। भारतवासी घोर अंधियारे में अची विया आहिनि, तॾहिं बाप चईंदा आहिनि गुड़ियनि जी पूजा कंदा रहंदा आहिनि। हिकु जी बि बायोग्राफी न ॼाणंदा आहिनि। ये भक्ति मार्ग त शास्त्र बि ठहिणा ई आहिनि। ये ड्रामो सृष्टि चक्कर खे बि सृष्टि चक्कर खे बि सम्झणो हूंदो आहे। ये ड्रामो आहे, सृष्टि चक्कर खे बि सम्झणो आहे। शास्त्रनि में ये नॉलेज न आहे। ये भक्ति ज्ञान, ये उहा आहे भक्ति जो ज्ञान, फिलॉसफी। वो कोई सरगती मार्ग जो ज्ञान न आहे। बाबा चईंदा आहिनि मां अची करे तव्हांखे ब्रह्मा द्वारा यथार्थ ज्ञान ॿुधाईंदो आहियां। पुकारदा बि आहिनि असांखे सुखधाम शांतिधाम जो रास्तो ॿुधायो। बाबा चईंदा आहिनि अॼु खां 5000 वर्ष पहिरियों सुखधाम हुयो, जंहिंमें तव्हां सॼे विश्व ते राज्य कंदा आहियो। सूर्यवंशी डिनाइस्टी जो राज्य हुयो न हुते। बाक़ी सभु आत्मायूं शांतिधाम में हुयूं। हुते 9 लख ॻायल आहिनि। तव्हां ॿारनि खे अॼु खां 5000 वर्ष पहिरियों ॾाढो साहूकार ठातो हुयो, एतिरो धन ॾिनो हुयो, पोइ तव्हां काॾे कयो आहियो? तव्हां केतिरा साहूकार हुयो? भारत खे कहलाए सड़ावे, भारत के कहलाए। भारत ई सभिनि खां ऊच ते ऊच खंड हुयो। हाणे त वास्तव में ये तीर्थ आहे। सभिनि जो ये वास्तव में तीर्थ आहे। कहिड़ो? भारत। श्री पतित पावन बाप जो जन्म स्थान आहे। जो बि धर्म वारा आहिनि सभिनि जी बाप अची करे सदगति कंदा आहिनि। हाणे रावण जो राज्य सॼी सृष्टि ते आहे, सिर्फ़ु लंका ते न आहे। सभिनि में 5 विकार प्रवेश आहिनि। जॾहिं सूर्यवंशी राज्य हुयो त उते विकार हुया ई न। भारत वाइसलेस हुयो। हाणे विश्व सत्युग में दैवी संप्रदाय हुई। उहो पोइ 84 जन्म भोगे हाणे आसुरी संप्रदाय ठहिया आहिनि। पोइ दैवी संप्रदाय ठहींदा। भारत ॾाढो साहूकार हुयो, हाणे ग़रीब ठहियो आहे। हिन करे भीख मांगनि था। बाबा चईंदा आहिनि तव्हां केतिरा साहूकार हुयो, तव्हां जहिड़ो सुख कंहिंखे बि मिली न सघंदो आहे। तव्हां सॼे विश्व जा मालिक हुयो। धरती आसमान सभु तव्हांजा हुया।
ता सॼे विश्व जा मालिक हुयो, धरती आसमान सभु तव्हांजा हुया। बाबा स्मृति दिलाईंदा आहिनि। भारत शिव बाबा जो स्थान भारत शिव बाबा जो स्थापन कयल उहो शिवालय हुयो। हुते पवित्रता हुई। हुन नई दुनिया में देवी देवता राज्य कंदा हुया। भारतवासी त इहे बि न ॼाणंदा आहिनि कि राधे कृष्ण जो आपस में छा संबंध आहे। ॿई अलॻि अलॻि राजधानी जा हुया। पोइ स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहिया। ये ज्ञान कोई मनुष्य में न आहे, परम पिता परमात्मा ही ज्ञान जा सागर आहिनि। उहे ई तव्हांखे ये रूहानी ज्ञान ॾींदा आहिनि। ये स्पिरिचुअल नॉलेज सिर्फ़ु हिकु बाबा ई ॾेई सघंदा आहिनि। हाणे बाप चईंदा आहिनि आत्माभिमानी ठहो, मूंखे पंहिंजे परम पिता परमात्मा शिव बाबा खे यादि करो। यादि सां ई सतो प्रदान ठहींदो। तव्हां हिते ईंदा आहियो मनुष्य खां देवता अर्थात पदनि खां पावन ठहियो। हाणे ये रावण राज्य आहे। भक्ति मार्ग में रावण राज्य शुरू थींदो आहे। रावण कोई हिकु सीता खे न चुराई। तव्हां सभु भक्ति करण वारा आहियो। रावण जे चंबे में हुयो। सॼी सृष्टि पंज विकार रूपी रावण जी कैद में आहे। सभु शोक वाटिका में दुखी आहिनि। बाबा अची करे सभिनि खे लिबरेट कंदा आहिनि। बाबा अची करे सभिनि खे लिबरेट कंदा आहिनि। हाणे बाप वरी खां स्वर्ग ठाहिनि था। ईअं न कि हाणे जीवन करणु ॾाढो आहे, उहे स्वर्ग में आहिनि। हाणे आहे ई नर्क। सभु पतित आहिनि। हिन करे गंगा में वञी करे सनानु कंदा आहिनि। सम्झंदा आहिनि गंगा पतित पावनी आहे, परंतु पावन त कोई ठहींदो न आहे, है न। परंतु पावन त कोई ठहींदो न आहे। पतित पावन त बाप खे चइबो आहे, न कि नदन खे। ये सब भक्ति मार्ग है। ये सब भक्ति मार्ग। बाबा चवंदा हाणे नर्क सभी पतित आहिनि। हिन करे गंगा में वञी करे सनानु कंदा आहिनि। सभु सम्झंदा आहिनि गंगा पतित पावनी आहे, परंतु पावन त कोई ठहींदो न आहे। पतित पावन त हिकु बाप ई आहे, न कि नदी। ये सभु भक्ति मार्ग आहे। बाबा ही सभु ॻाल्हियूं अची करे सम्झाईंदा आहिनि। हाणे तव्हां इहे ॼाणंदा आहियो हिकु लौकिक बाप हूंदो आहे, पोइ प्रजापिता ब्रह्मा ऐं पोइ उहो अलौकिक बाप ऐं उहो आहे पालौकिक बाप। टे बाप आहिनि असांजा। शिव बाबा प्रजापिता ब्रह्मा द्वारा ब्राह्मण धर्म स्थापना कंदा आहिनि। ब्राह्मणनि खे देवता ठाहिण लाइ राजयोग सिखलाईंदा आहिनि। हिकु ई बार बाबा अची करे आत्माउनि खे राजयोग सिखलाईंदा आहिनि। आत्माऊं पुनर्जन्म वठंदियूं आहिनि। आत्मा ई चईंदी आहे मां हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहियां। बाबा चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झी मुंहिंज बाप खे यादि करो त तव्हां पावन ठहींदा, त तव्हां पावन ठहींदा। कोई भी देहधारी की याद न करो। हाणे ये मृत्यु लोक जो अंत आहे। अमर लोक जी स्थापना थिए थी। बाक़ी सभु अनेक धर्म खलास थी वेंदा। सत्युग में हिकु ई देवता धर्म हुयो। पोइ त्रेता में चंद्रवंशी राम सीता जो हुयो। तव्हां ॿारनि खे सॼे चक्कर जी यादि दिलाईंदा आहिनि। शांतिधाम सुखधाम स्थापना कंदा ई आहिनि बाबा। शांतिधाम सुखधाम जी स्थापना कंदा ई आहिनि बाबा। मनुष्यनि खे सदगति ॾेई न सघंदा आहिनि। उहे सभु भक्ति मार्ग जा गुरु आहिनि। भक्ति मार्ग में मनुष्य अनेक प्रकार जे चित्र ठाहे पूजा करे पोइ वञी करे डूबजा कंदा रहंदा आहिनि। ॾाढी पूजा कंदा आहिनि, खिलाईंदा पिलाईंदा आहिनि। हाणे खाईंदा त ब्राह्मण ई आहिनि। इनखे चइबो आहे गुड़ियनि जी पूजा। इनखे चइबो आहे गुड़ियनि जी पूजा।
किथे अंधश्रद्धा आहे। हाणे उन्हनि खे केरु सम्झाए। बाबा चईंदा आहिनि हाणे तव्हां ईश्वर संतान आहियो, तव्हां हाणे बाप सां राज्य सिखो था। हीअ राजधानी स्थापना थिए थी न, प्रजा त ॾाढी ठहिणी आहे। कोटनि में कोई राजा ठहींदो। सत्य खे चइबो आहे फूलनि जो बगीचो, हाणे आहे काटनि जो जंगल। हाणे रावण राज्य बदिले थो, इहो विनाश त थियणो ई आहे। इहा नॉलेज हाणे सिर्फ़ु तव्हां ब्राह्मणनि खे हूंदी आहे। लक्ष्मी नारायण जी बि इहे ज्ञान न हुयो न, इहे ज्ञान प्रायलोक थी वेंदो आहे। भक्ति मार्ग में कोई भी बाप की ॼाणंदा ई न आहिनि। बाप ही रचयिता रचता आहिनि। ब्रह्मा विष्णु शंकर भी रचना आहिनि। परम पिता सर्वव्यापी चइण सां बाप सभु बाप थी वेंदा। वरसे जो हक़ ई न रहंदो आहे। बाबा अची करे सभी ॿारनि खे वरसो ॾींदा आहिनि। सर्व जो सदगति दाता हिकु बाबा आहे। इहे बि सम्झायो आहे 84 जन्म उहे वठंदा आहिनि जो पहिरियों सतयुग में ईंदा आहिनि। क्रिश्चन माण्हुनि जा जन्म केतिरा हूंदा? करे करे 40 जन्म हूंदा। ये हिसाब कढिबो आहे न। हिकु भॻवान खे ढूंढण लाइ केतिरा धक्का खाईंदा आहिनि माण्हू। हिकु भॻवान खे ढूंढण लाइ केॾा माण्हू धक्का खाईंदा आहिनि। हिकु भॻवान खे ढूंढण लाइ केॾा माण्हू धक्का था खाइनि। हाणे तव्हां धक्का न खाईंदा आहियो। तव्हांखे सिर्फ़ु हिकु बाप खे यादि करिणो आहे। हीअ यादि जी यात्रा आहे। हीअ पतित पावन गॉड फादरली यूनिवर्सिटी आहे। तव्हांजी आत्मा पढ़ंदी आहे न। साधु संत को चई ॾींदा आहिनि आत्मा निर्लेप आहे। साधु संत को चई ॾींदा आहिनि कि आत्मा निर्लेप आहे। अरे आत्मा खे त कर्म अनुसार ॿियो जन्म वठिणो पवंदो आहे। आत्मा ही सुठो या बुरो कर्म कंदी आहे। हिन समय तव्हांजो कर्म विकर्म थींदो आहे। सत्युग में कर्म अकर्म थी वेंदो आहे। हुते विकर्म थींदो न आहे। सत्युग में कॾहिं बि विकर्म न थींदो। उहा आहे पुण्य आत्माउनि जी दुनिया। ये सभु सम्झण ऐं सम्झाइण जी ॻाल्हियूं आहिनि। अच्छा मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता मीठी मीठी सिकिल ते नंबरवार पुरुषार्थ अनुसार काटन सां फूल ठहिण वारे ॿारनि खे बाबा ये यादि पिया ॾियनि था जो नंबरवार काटन सां फूल ठहे आहिनि। अहिड़े ॿारनि खे बाप दादा माता पिता बाप दादा यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग करनि था। रूहानी बाप जी सभु रूहानी ॿारनि खे नमस्ते बि करनि था बाबा। अच्छा असांजी बि माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां काटन सां फूल ठही फूलनि जो बगीचो सत्य स्थापना करण जी सेवा करणी आहे। कोई बि बुरो कर्म न करिणो आहे असांखे। कोई बि बुरो कर्म न करिणो आहे। ॿियो आहे रूहानी ज्ञान जो बाप सां ॿुधियो उहो ई सभिनि खे ॿुधाइणो आहे। आत्म अभिमानी ठहिण जी महिनत करणी आहे। हिकु बाप खे यादि करिणो आहे कि देहदारी की यादि न करो। वरदाना निंदा स्तुति जय पराजय में समान स्थिति रखण वारा समान स्थिति रखण वारा बाप समान संपन्न व संपूर्ण ठहो। जॾहिं आत्मा जी संपूर्ण संपन्न स्थिति ठही वेंदी आहे त निंदा स्तुति जय पराजय दुख सुख सभिनि में समानता स्टेज रहंदी आहे।
दुख में भी सूरत व मस्तक ते दुख जी लहर जे बजाय सुख व हर्ष जी लहर दिखाई मिले। निंदा बुद्धि भी अनुभव थे कि ये निंदा ना है। संपूर्ण स्थिति के परिपक्व करण लाए यह महिमा योग्य शब्द है। संपूर्ण स्थिति की परिपक्व करण लाए ये महिमा योग्य शब्द आहे। हीअं असां सोचूं कि असां त एॾा ज्ञानी योगी आहियूं त बि असांजी बुराई था करनि, असांखे हीअं था चवनि, असांखे मान नथा ॾियनि। लेकिन ये संपूर्ण स्थिति के परिपक्व करण लाइ ये महिमा योग्य शब्द आहे। अहिड़ी समानता रहे तॾहिं चईंदासीं बाप समान। जरा भी वृत्ति में ये न अचे, जरा भी वृत्ति में ये न अचे कि ये दुश्मन आ, ये गाली ॾियण वारो आ, ये महिमा करण वारो। सब आत्माएं असांजा भाउ आहिनि बसि। स्लोगन आहे निरंतर योग अभ्यास से अटेंशन ॾियो त फर्स्ट डिवीजन में नंबर मिली वेंदो। अव्यक्त इशारो, अव्यक्त इशारो पर ब्रह्मण परिवार जी विशेषता है अनेक हूंदे हुए भी हिकु। सभिनि तव्हांजे सभी सेवा केंद्र जा वाइब्रेशन अहिड़ा हुजणा खपनि जो सभु महसूसु करनि कि अनेक न आहिनि लेकिन हिकु आहिनि। तव्हांजी एकता जा वाइब्रेशन सॼे विश्व में हिकु धर्म हिकु राज्य जी स्थापना कंदा। त विशेष अटेंशन ॾेई करे भिन्नता खे मिटाए करे एकता कायम करो। अच्छा, ओम शांति। बार की याद करो।